लाहौर हाई कोर्ट सॼे मुल्क में इंटरनेट जी बंदिश ख़िलाफ़ दरख़्वास्त वफ़ाक़ी हुकूमत जे वकील खे लाॻापियल अथॉरिटीज़ खां हिदायतूं वठी पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस शकील अहमद दरख़्वास्त ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं इंटरनेट जी बंदिश ऐं तातील खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो हो। दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत PTA समेत ॿियनि खे धुर बणायो वियो। मीरपुर माथिले जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस में शहीद जी अमर खे तहफ़ुज़ फराहम करण वारी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी अदालत ट्रायल कोर्ट खां केस बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। SSP घोटकी अदालत में पेश थी इहो बुरो चालान जमा करायो। वकील सलाउद्दीन पंवर मूजिब सिक्योरिटी ख़दशनि बावजूदि मक़तूल जे वारसनि ऐं वकीलनि खे सिक्योरिटी फराहम न कई वई। शहीद जे वारसनि ऐं वकीलनि खे सिक्योरिटी फराहम न कई वई त केस मुंतक़िल करण जी दरख़्वास्त कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ सां बरसाति। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 ॼणा फौत थी विया। लाड़काणे में बरसाति दौरान करंट लॻण सबबि नीगर हयाती विञाए वेठो। कुबे सईद खान में स्कूल जी भित किरण सबबि नौजवान दॿिजी फौत थी वियो। शहदाद कोट, रतेदेरे, गढ़ी यासीन, दोदापुर, सुल्तानकोट, सीता रोड, राधण, वगण, पीरज ॻोठ, नसीराबाद, गाजी खावर, डोकरी, मौंजदड़े, वारे ऐं केनशाह में बरसाति। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। फसलुनि खे बि नुक़सान। बिजली जी फ़रहामी मुअत्तल। मुल्क में नए मॉनसून स्पेल जी एंट्री। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़ोरदार बरसाति। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। नारोवाल में बरसाती पाणी जे वहिकरनि में माण्हू फासी पिया। चनाब दरिया में मथाहीं दर्जे जी ॿोर जो ख़तरो। दरिया जे भरपासे वारनि इलाइक़नि में हाई अलर्ट जारी। डेरा इस्माइल खान ऐं ॾखण वज़ीरिस्तान में बरसाति ऐं लैंड स्लाइडिंग सबबि कागान रोड ऐं दयामीर में कराक्रम रोड बंदि थी वियो। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि कोहिलू, बारेखान, सिबी, बोलान, मच, जाफराबाद, लोरालाई ऐं ख़ौज़दार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति। कोहिलू ऐं सिबी जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। कोहिलू सिबी रोड मुख़्तलिफ़ हंधनि तां बरसाती वहिकरनि में लुढ़ी वियो। कोहिलू में घरनि जूं छितियूं किरण सबबि 2 ॿार ज़ख़्मी। मच ऐं बरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति सबबि केतिरा ई कचा घर ड्रही पिया। बोलान क़ौमी शाहराह पाणी हेठि अची वियो। मौसमियात खाते पारां सिंध में वधीक बरसातुनि जी अॻकथी। चौमासे जूं हवाऊं मुल्क में दाख़िल। कराची में सुभाणे खां गजगोड़ सां गॾु बरसाति जो इम्कान। 19 अगस्त ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ सां बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क में चौमासी बरसातुनि जो सिलसिलो 25 अगस्त ताईं जारी रहंदो। कराची, घोटकी, मीरपुर ख़ास, उमरकोट, सांगड़, ठट्टे ऐं सखर में मींहुं वसंदो। NDA में पंजाब जे शहरनि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। गुजरांवाला, हाफ़िज़ाबाद ऐं चिन्योट में तेज़ बरसातुनि जी अॻकथी। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जूं फ़ौरन ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। सिंध रेंजर्स ऐं ज़िले ईस्ट पुलिस जी इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में गॾियल कार्रवाई। धाड़नि ऐं स्ट्रीट क्राइम जी वारदातुनि में मुलविस 4 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि में असद खान, मोहम्मद यूसुफ, गज़नफर उर्फ अज़मी ऐं उसामा सुल्तान ज़रीक शामिल। जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं धमाकेदार मादो बरामद कयो वियो। बलोचिस्तान जे दालबद्दीन वारे इलाइक़े में बिजली जे थंभनि में 5 अणॼातल माण्हुनि जा लटकियल लाश हथ। इतलाह ते पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस जा अहलकार वाक़िए वारे हंधि पहुची विया। वाक़िए जी जांच जारी। टंडो अलियार भरिसां औरत जो वण में टंगियल लाश हथे। गफ़ार बचाणी फार्म ते 50 वरनि जी नीला कोली जो अंब जे वण में फाहो खाधल लाश मिलियो। पुलिस मूजिब शुरूआती जांच मां वाक़ियो आपघात लॻी रहियो आहे। वधीक जांच जारी आहे।